जी बिल्कुल दौदापुर जे इलाइक़े में अफ़सोसनाक वाक़ियो पेश आयो आहे। महमदपुर थाणे जे हद ॻोठ शादी खान जखराणी आहे जिते सेवाणी ऐं सनानी दौरनि में जेको पुराणो तकरार हुयो उहो ॿीहर भड़की थियो आहे। गोलियूं लॻण सबबु ॿ जेके सॻा भाइर आहिनि उहे गोलियुनि जो खाज बणिजी विया आहिनि। गोलियूं लॻण सबबु ज़ाकिर ऐं ॿियो जेको आहे आमिर जखराणी आहिनि उहे जेको गोलियुनि जो खाज बणिजी विया आहिनि। अव्हांखे ॿुधाईंदो हलां त हीउ पुराणो तकरार आहे जंहिंखे तक़रीबन 7 साल खां मथे जेको अरसो थी वियो आहे, जेको ॿिन्हिनि धुरनि में हलंदड़ आहे। सोराब सनानी ऐं निज़ामदीन जेको आहे सेवाणी धुरनि में पुराणो तकरार आहे। हाले सां पुलिस जो इहो चवणु आहे त पुराणे तकरार तां जेको ॿिनि धुरनि में जहिड़ो थियो आहे जंहिंमें 2 ॼणा जेके आहिनि गोलियुनि जो खाज बणिजी विया आहिनि। अव्हांखे इहो बि ॿुधाईंदो हलां त वाक़ई जो DIG लाड़काणो नासिर आफ्ताब बि जेको आहे नोटिस वठी छॾियो आहे। उन SSP जेकाबाद मोहम्मद कलीम मलिक सां राब्तो कयो आहे ऐं जवाबदारनि खे फ़ौरन जो गिरफ़्तार करण जो हुकुम ॾिनो आहे ऐं वाक़ई वारे हंधि जेका आहे त वधीक नफ़री जेको आहे त उहो पहुचाइण जो हुकुम ॾेई छॾियो आहे। हिन वक़्तु तव्हांखे इहो बि ॿुधाईंदो हलां त वारसनि जेको आहे त लाश जेके आहिनि इस्पताल मुंतक़िल करण खां जेको इनकार करे छॾियो आहे। डॉक्टरनि जी टीम जेको आहे उहो वाक़ई वारे हंधि पहुची करे मक़तूलनि जो जेको आहे त उहो पोस्टमार्टम कयो वियो आहे। उहे लाश जेके आहिनि हिन वक़्तु वारसनि हवाले कया विया आहिनि। पुलिस सां मुंहिंजो राब्तो पिणु थियो आहे। SHO मोहम्मदपुर आहे इस्लामदीन जतोई, उनखे बार असां फ़ोनूं कयूंसीं पर उन्हनि फ़ोन जेको आहे अटेंड न कयो आहे। वॾो मुंशी आहे उन सां बि राब्तो थियो आहे। उनजो इहो चवणु आहे त हीउ वाक़ियो जेको आहे पुराणे तकरार तां थियो आहे। हिन तकरार में केतिरा ई इंसानी जानियूं जेके आहिनि उहे ज़ाया थी चुकियूं आहिनि। जी।